अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों अवां मां काफ़ी दोस्तनि पुछियो आहे त फ़ोटू HD में डाउनलोड किथां थीनि ऐं हिन दोस्त त काफ़ी सारा मैसेज कया आहिनि ऐं वॉइस बि मोकिलिया आहिनि। तव्हां ॿुधी वठो वॉइस हुनजो। कहिड़ा ही फोटो असां ते गूगल पे लिखियो HD फोटो त HD फोटो न आया छो किथां निकिरंदा आहिनि HD ऐं काफ़ी सारियूं कमेंट्स कयूं आहिनि त उन लाइ ही वीडियो मूं ठाहियो आहे। तव्हां HD में फ़ोटू डाउनलोड करे सघो था ऐं हर हिकु वेबसाइट तां HD में तव्हांखे हर फ़ोटू HD में मिलंदो ऐं हर फ़ोटू तव्हां HD में डाउनलोड करे सघो था। पोइ उहो तव्हां कस्टम थंबनेल डाउनलोड करणु चाहियो या को ॿियो फ़ोटो स्लाइड शो वग़ैरह जे लाइ गूगल खां अलावा बि तव्हांखे काफ़ी सारा HD फ़ोटू मिली वेंदा। दोस्तों उन लाइ असांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे ड्राइड्रिस या ख़बर न आहे छा इन तरह जो को नालो आहे, मूंखे पढ़णु कोन पियो अचे। तव्हांखे लिंक मिली वेंदो डिस्क्रिप्शन में, तव्हां इज़ीली उतां डाउनलोड करे वठिजो। हिन एप्लीकेशन खे असां ओपन कंदासीं। हीअ हिन जो इंटरफेस आहे जंहिंमें तव्हांखे काफ़ी सारनि कशान जूं तस्वीरूं मिलंदियूं, तव्हांखे चंड जूं तस्वीरूं मिलंदियूं, मार्स जूं ऐं सितारनि जूं। तव्हां ॾिसी सघो था अजीबो ग़रीब तस्वीरूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं, सभु 4K ऐं HD वारियूं तस्वीरूं तव्हांखे मिलंदियूं। जेकॾहिं तव्हां सर्च करणु चाहियो त मथे सर्च बार में तव्हां उते सर्च करे वठो ऐं हिते असां लिखंदासीं सिंधी। ओके, हिते तव्हां ॾिसी सघो था गूगल, हेठि विकीपीडिया आहे, फ्लिकर आहे, पसाका आहे, यूट्यूब आहे ऐं काफ़ी सारियूं ॿियूं वेबसाइटूं आहिनि जिन तां तव्हां फ़ोटू डाउनलोड करे सघो था, उहो बि HD में। जीअं मूं गूगल ते ॾिसो, इहे सभु तव्हांखे HD में फ़ोटू मिलंदा। तव्हां ॾिसी सघो था सभु HD फ़ोटू तव्हांखे मिलंदा। जेकॾहिं असां विकीपीडिया ते रखूं त तव्हां ॾिसो हीअ विकीपीडिया जी रिज़ल्ट आहे। विकीपीडिया ते जेके फ़ोटू अपलोड थियल हुआ उहे पाण खे ॾिसण लाइ मिलंदा, जेके इन टैग जा हुजनि यानी सिंधी हुजनि। फ्लिकर ते तव्हां क्लिक कयो त तव्हांखे सभु फुल HD फ़ोटू मिलंदा जेके फ्लिकर ते माण्हू अपलोड कनि था सिंधी टैग सां। तव्हां ॾिसी सघो था ऐं उन खां अलावा हीअ तव्हांजी मेमोरी में कोन ईंदा। जंहिं फ़ोटो खे तव्हां डाउनलोड करणु चाहियो उहो ई तव्हां मेमोरी में रखी सघो था। यूट्यूब ते खे छॾियूं था। हिन वेबसाइट ते ॾिसूं था तव्हां काफ़ी सारा फ़ोटू सिंधीअ में मिली वेंदा। ॾिसो पेंटिंगूं वग़ैरह मार्केटिंग जे लाइ वेबसाइट हूंदी आहे, हिते माण्हू आर्ट वारा फ़ोटू रखंदा आहिनि, तव्हांखे उन हिसाब सां काफ़ी फ़ोटू मिली वेंदा। काफ़ी HD ऐं ज़बरदस्त फ़ोटू तव्हांखे हिते मिली वेंदा। असां को फ़ोटो सिलेक्ट कयूं था, ॾिसो तव्हांखे रिज़ल्ट ॾेखारे थो छॾियां कंहिं फ़ोटो जी। हीअ ॾिसो कंहिं हिकु छोकिरी जी तस्वीर आहे, ज़बरदस्त तस्वीर आहे। ॾिसो जंहिं फ़ोटो खे तव्हां डाउनलोड करणु चाहियो, हेठि डाउनलोड जो बटण आहे, उन ते तव्हां क्लिक करे उनखे डाउनलोड करे सघो था। अच्छा, अञा हेठि ॾिसंदासीं ॿी कंहिं वेबसाइट ते असांखे सिंधी में फ़ोटो मिलनि था या न। 500 पिक्सल शायदि न हुजनि। ओके, हिते कोन आहिनि छो जो हीअ असां वटि कोन थी हले तमलर। ओके, तव्हां ॾिसी सघो था काफ़ी बहितरीनु तस्वीरूं तव्हांखे फिल्टर करे HD तस्वीरूं ॾिनियूं वेंदियूं। या गूगल ते असां सर्च करे HD तस्वीरूं फिल्टर करे था सघूं, पर उन्हनि में काफ़ी टाइम लॻंदो आहे ऐं असांखे उहा तस्वीर कोन मिलंदी आहे जेका असांखे रिक्वायर्ड हूंदी आहे। बहरहाल हीअ तस्वीर तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हां ॾिसणु चाहियो त हेठि कुंड ते तव्हां क्लिक करे वीडियो ॾिसी सघो था। हिते क्लिक करे तव्हां हुनखे सेव करे सघो था। ओके, सेव थी चुकी आहे। असां हुनजी वेबसाइट ते वेंदासीं। जीअं मूं वीडियो ते क्लिक कयो त हीअ असांखे हुन वेबसाइट ते वठी वेंदो। हिते तव्हां हुनजो वॉलपेपर रखी सघो था या हुन फ़ोटो खे यूज़ करे पंहिंजी DP वग़ैरह ते लॻाए सघो था। हिते तव्हां हुनखे शेयर करे सघो था। आई जे बटन ते तव्हां क्लिक करे हुनजी वेबसाइट विज़िट करे सघो था। उहो प्रोफाइल ॾिसी सघो था त हीअ कंहिंजी तस्वीर आहे। ओके, हारिस ख़ान जी तस्वीर आहे जंहिं इहे टैग लॻाया हुआ। ओके दोस्तों, अञा हिकु फीचर जेको रहियल आहे उहो तव्हांखे ॿुधाए वठां हिन एप्लीकेशन जे बारे में। हिते तव्हां मथे 3 नुक़्तनि ते क्लिक करे हिते क्लिक कयो। हीअ तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा। नंबर ऑफ रोज़
ऐं उन खां अलावा फुल स्क्रीन, साइड शो जी स्पीड केतिरी हुजे, ड्रॉप बैकग्राउंड वग़ैरह वग़ैरह, तव्हां काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा जिन मां तव्हां हिते तव्हां क्लियर कैश ते क्लिक करे तव्हां हिन एप्लीकेशन जो कैश क्लियर करे सघो था। यानी हीअ एप्लीकेशन जेतिरो हलंदी, जेके थंबनेल्स वग़ैरह डाउनलोड थियनि था तव्हांजे सिस्टम में, उन्हनि खे तव्हां ख़तमु करे सघो था। उन खां अलावा हिकु तव्हांखे ॿियो ऑप्शन मिलंदो, तव्हां पंहिंजी हिस्ट्री खे ख़तमु करे सघो था। त ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, ऐं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखिजो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, तव्हांखे काफ़ी कम जूं वीडियोज़ सिंधीअ में मिली वेंदियूं। मिलां थो बहितरीनु वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।